ॼाणो आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड जे रुद्रप्रयाग जिले में गौरीकुंड खां अॻियां मंदाकिनी नदी जे तट ते बाबा केदारनाथ विराजमान आहिनि। हिन ज्योतिर्लिंग जी स्थापना पांडवनि द्वारा थी हुई। चवंदा आहिनि महाभारत जे युद्ध खां पोइ पांडव पंहिंजे भाउरनि जी हत्या जे पाप सां मुक्ति चाहींदा हुआ त हू भगवान शंकर जा दर्शन करण था चाहिनि, पर छो त भगवान शिव हुननि सां रुष्ट हुआ त हू बैल जो रूप धारण करे केदारनाथ पहुची विया ऐं पांडव बि उन्हनि जे पुठियां केदारनाथ पहुता। पर शिव भगवान भूमिगत थियण था लॻनि, पर भीम हुन बैल जी पुठी पकड़े छॾी। इन करे अॼु बि हू ज्योतिर्लिंग बैल जी पुठी